माहवार मैगज़ीन, हमसरी हैदराबाद। शुमारो मार्च 2021। सिंध जे नामियारे शायर इमदाद हुसैनी साहब जिन जी सालगिरह के हवाले से मंसूब सालगिरह नंबर में मोहतरम नसीर मिर्जा साहब जिन जो लेख मूं सजो घर खणी सजायो आ पेश खिदमत है। आवाज साकिब अबड़ो। मूं सजो घर खणी सजायो आ। को मुखा पुछे त जदीद सिंधी शायरी में मूं नाचीज पढ़ंदड़ लिखंदड़ जो पसंदीदा तरीन ए रोल मॉडल शायर केर तो उन जो जवाब है सिर्फ इमदाद हुसैनी। ए 20वीं सदी जे जदीद तर सिंधी शायरी जो ही हुई त उहो झूमंदड़ मोर ए ट्रेंड सेटर कविताकार जंहिं पंहिंजी धार रुमानवी ए जदीद हिसियत वारे डिक्शन सां अयाज, न्याज, तनवीर ऐं शमशीर जड़न जायंट शायरन विच में पंहिंजे कलादार कलम खे अलम वांगुर बुलंद करे ॾेखारियो आहे। आऊं भायां त या खुद इमदाद जी भी वॾाई आहे जो पंहिंजे दौर जे हर वॾे पैशरो खे हुन वालिहाना वाखाणियो पिया आहे ऐं ख़ासि तरह सां पंहिंजे ॿिनि सीनियर्स खे हुन ही कहिड़ी न शानदार मंजता ॾींदे चयो, कुझु न हुजे सिंधी ॿोलीअ में अयाज श्याम आहे ई आहे। उन बैद ही भी पढ़ो त रिसालो शाह लतीफ़ जो आडो रखी इमदाद जी अकीदत मंझां छा त चवे पियो, लतीफ़ हूंदे छाजो भव, सूरज हूंदे कहिड़ो अंध। इन सां गॾु ई उन जो ही भी एतराफ़, सिंधड़ी सुर संगीत सुगंध, मूंखे साईं जो सौगंध। गॾोगॾु पंहिंजी शायराणी अना जी व्याख्या तौर सिर्फ़ असांखे ई न खुद पाण खे भी यादि कराईंदे ही भी चवण त कारूं झर थिजां इमदाद, झुकी वञे सो कहिड़ो कंध। को पेशानीअ में गुंज न विझे त चवां त सिंध में क्लासिक, न्यू क्लासिक या विंदे 20वीं सदीअ जे रिवायती शायरीअ जा जेके भी सामी सिज वड़ा हुआ उहे त विखूं वेढ़े धरतीअ माउ जी हंज में लही चुका। तॾहिं 21 सदीअ जे आसमान ते कई हाल हयात सितारनि विच में हीअ असांजो इमदाद हुई त आहे दौरे हाज़िर जी सिंधी शायरनि में सामी सिज वड़ा। सच पुछो जॾहिं खां अदब में मूं अखियूं खोलियूं आहिनि मूं त हर पासे खां हीअ आवाज़ पे ॿुधा, हू वहदतुल वजूद जो शायर, हू वहदतुल शहूद, फलाणू तरक्की पसंद, फलाणू रवायत पसंद, फलाणू रजत पसंद, या हू साॼी धुर, हू खाॿी धुर जो शायर। ऐं हाणे यकीन करियो हिन पंहिंजे इमदाद खे मूं जॾहिं जॾहिं पढ़णु शुरू कयो त ॼातो हो न साॼी धुर न खाॿी धुर बल्कि ही पंहिंजी ई धुर। ऐं अहिड़ो त मुनफरिद ऐं जदीद जीनियस शायर जंहिंजी कविता ॼण पंहिंजी उणत में न्यू क्लासिक बि त लोक क्लासिक ऐं जदीद हिसियत जो संगम बि, ॼण सभु धाराऊं हुन जी शायरीअ में रलमल। हिते हीउ बि लिखंदे मूंखे का हबक नथी थिए त 20वीं सदीअ जे केतिरनि ई वॾनि शायरनि बाबति मूंखे वहम त उन्हनि वसी मुताले आधार ऐं कोशिश वठी पे शायरीअ में नालो पैदा कयो आहे। हूअं बि अॼु उर्दू या सिंधीअ में घणा ई अहिड़नि ई शायरनि जी त आहे जेके ॾात बदिरां ॾांव आधार शायरी कंदा था रहनि। क़त नज़र अहिड़नि सभिनी शायरनि जे मुंहिंजाॾो इमदाद हुसैनी कुदरती शायर आहे जंहिं चयो हो, आऊं जुगन खां जाॻियो आहियां, तोले गीत रचण थो चाहियां, लफ़्ज़ मिलन त लिखां, तुंहिंजा सपना निंड अचे त ॾिसां। 50 वरह अॻु इमदाद जॾहिं फूह जवान हो ऐं अकेलो, या हाणे जॾहिं महफ़िलुनि, मेलनि ऐं झमेलनि में सिगरेटनि जे दूंहें में उनखे तहलील थींदे आऊं ॾिसंदो आहियां ऐं पंहिंजे ज्ञान ध्यान में गुम, तॾहिं तसव्वुर में अची वेंदा अथमि खाजुराए जे गुफाउनि ऐं जिन तां अलौरा इंद्र जिन चित्रकारनि चित्र चिटिया हुआ, दीवारुनि ते मुजस्समा कुंदा कया हुआ, उहे बि अहिड़ा ई त हूंदा जहिड़ो ही असांजो इमदाद आहे। खेसि जॾहिं जॾहिं बि ॾिसां संदसि ही शहर मूंखे ज़रूरु यादि अची वेंदो आहे त का त हिन शहर जे आशिक जी निशानी हूंदी, का त हिन शहर जे दिलबर जी जवानी हूंदी। अॼु मुड़ी माज़ीअ ॾांहुं थो ॾिसां जॾहिं आऊं बि छोकिरो हुउसि ऐं इमदाद फूह जवान, ऐं जॾहिं हुन वांगुरु मुंहिंजे पेरनि जे हेठां बि इश्क जा कावा उभा हुआ ऐं महबूबाउनि जो हवा मिसल खुराम हो। उन वक़्तु कंहिं रिसाले में इमदाद जे पहिरें शहरी मजमूए इमदाद आहे रोल जी पब्लिसिटी इश्तिहार में पढ़ी हुयमि। मुंहिंजो कोई घर कोन्हे को, मूंखे हुन जे घर पहुचायो। ऐं गॾोगॾु हीअ सिट बि आऊं झलियां थो झोल,
तूं मोती ईअं न रोल। तॾहिं असीं गोल बिल्डिंग लॻ सोसाइटीअ वारे हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं ऐं दराज़ क़ामत इमदाद खे सदर ऐं खोखर पाड़े वारे इलाइक़े में निभूर कारियुनि अधु जाॻियल ऐं निंडाखड़ियुनि अखियुनि सां मोर चाल मिसल हलूताणीअ में ई पिया ॾिसंदा हुआसीं। तॾहिं उन एरिया ऐं आस पास में केतिरियूं न होटलूं हूंदियूं हुयूं। कराची रेस्टोरेंट, कैफे जॉर्ज, कैफे शीज़ान, जबीस, स्टार लाइट ऐं जिन जी टेबलुनि ते इमदाद ऐं उन जी मंडलीअ जा साथी अब्दुल हक आलमाणी, माणिक, अली बाबा, शौकत हुसैन शोरो ऐं मुश्ताक शोरो अक्सर पिया नज़र ईंदा हुआ। तॾहिं अहिड़ियुनि होटलुनि में रातियूं बि त जाॻंदियूं हुयूं ऐं लॻंदो हो ही सभु दोस्त ऐं अलबेला लेखक इन्हनि टेबलुनि ते वेठे वेठे ई हयातियूं गुज़ारे छॾींदा। तॾहिं उन ज़माने में टिमाही महराण, रूह रिहाण ऐं सुहिणी रिसाले ते बि छा त जोभन हो, जिन में इमदाद जे नज़्मुनि जी बि छा त भल भला। रात आहे उमास, रूह आहे उदास, आहे ॾाढी प्यास, हल त कंहिं महकदे में हलूं। पोइ 1 यूनिट ऐं सिंधी ॿोलीअ सां हाञा शुरू थियण वारे दौर में इमदाद जी हीअ सिट मूं पढ़ी, सिंध जे सॾ में सॾ जेको न ॾे कोढ़ियो थी मरे। ऐं गॾोगॾु संदसी दोहो बि त मूं हर हिक जे वाता ॿुधो पे। मस्जिद में मिली बांग ऐं देउल में वॻा घिंड, हिन शहर जे माण्हुनि खे अञा निंड अञा निंड। हिते हीअ बि हक़ीक़त ऐं सची ॻाल्हि त जदीद सिंधी शाइरीअ में सिन्फ़ुनि जे घाड़ेटे में वैराइटी ऐं उन्हनि में आर्ट क्राफ्ट जी जादूगरी ऐं या त बसि इमदाद ते ई ख़तमु हुई ऐं भर्तीअ जे लफ़्ज़नि खां परहेज़ ऐं मुंडीअ ते टिक बहरनि वज़ननि में टू द पॉइंट ऐं छिरकाईंदड़ ॻाल्हि, ऐं इहो ई इमदाद जी शाइरीअ जो वॾो गुण लॻंदो हुयो। मिसाल तौरु शाइरीअ में ग़ज़ल जो फॉर्म त सदियुनि खां साॻियो आहे, पर ग़ज़ल जे डिक्शन में इमदाद जेका जिद्दत ऐं नवाण आंदी उन जी कहिड़ी ॻाल्हि करियां। मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो आहे। कुझु बि सिरजण या तख़लीक़ करण जो अमल केतिरो न पीड़ात्मक हूंदो आहे। इमदाद पंहिंजे हिकु शहर में इन जी ख़बर असांखे हिन रीत ॾिनी आहे, लुड़क खे लफ़्ज़ करण एतिरो सवलो नाहे, बाहि जो समुंड तरण एतिरो सवलो नाहे। ईअं तराइल सिन्फ़ में इमदाद जूं नवाण अर्पींदड़ ही सिटूं ॾिसो। बसंत रुत में हैडो चेहरो कीन ठहे थो प्यारा, चेहरे ते रांभूटा पाए लाल गुलाल करे छॾ। या वरी मिलूं न मिलूं ज़िंदगी रहे न रहे, बुकनि में मुख झले जीव भरे ॾिसी त वठूं। इमदाद जे हिकु दिलफरेब गीत जो ही बंदु ॾिसो, कहिड़े कम जो आहे जीवन, जाड़ जियां थो जानी तो बिन, ज़हर मिले त पियां। संदसि ॿिए शाहकार गीत जो ही मिसरा बि छा त आर्टिस्टिक। जीअं थी फथकां तीअं थी फासां, सोघी आहियां चईनी पासां, प्यार त आहे पट जी डोर। हाणे हीअ ॻाल्हि बि आलम आश्कार त कंहिं बि ॿोलीअ जो शाइर जेकॾहिं रूमानी शाइर आहे ऐं ख़ुशबख़्तीअ सां संदसि पर्सनैलिटी बि मोहींदड़, त सिन्फ़ नाज़ुक जे विच में उहो राजा इंद्र त सभाविक ई बणिजी वेंदो आहे। इन ॾिस में प्रेमिकाउन या शरीक हयात जे पस मंज़र में इमदाद जूं ही ख़ूबसूरत सिटूं पढ़ो। मूंखे अब सेठ करे पई कमरो। यादि अथमि कंहिं वक़्तु सहर इमदाद साहिबा लिखियो हो, सजणी हा इमदाद जी, सहर सदमा नाम। तॾहिं रुमानवी शाइर इमदाद पंहिंजे उन शरीक हयात लाइ जवाबनि लिखियो हो, सहर इमदाद सजण, ॿियो त सॼो लोक ॾुॼण, ऐं सजण रीअ सरण एतिरो सवलो नाहे। 10 मार्च असांजे उन इमदाद जी सालगिरह जो ॾींहुं आहे। लॻेमि पियो टिखड़ में 81 वरिया अॻु जॾहिं हू दुनिया में आयो पे, घर जी दीवारुनि ऐं दरनि सभिनी गजी ॻातो हूंदो, हिकिड़ो महिमान आहे अचणो, पर मूं सॼो घर खणी सजायो आहे।